मथा छा लिखी छा लिखां छा लिखी साल दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आवां जो मेज़बान जाफ़र मेमन। अवां खे ख़बर आहे त पूरे पाकिस्तान सां गॾोगॾु सिंध जे अंदरि बि इलेक्शन थी गुज़री आहे। पाकिस्तान जे हवाले सां बि यकीनन असां चाहियूं था त अवां उन्हनि बाबति जाइज़ो ज़रूर ॿुधणु चाहींदा ऐं इन सां गॾोगॾु असां चाहियूं था त ख़ासि तौर ते सिंध खे फोकस रखे कुझु ॻाल्हियूं ॿुधूं। असां सां लाइन ते मौजूदु आहिनि साईं दिलशाद भुट्टो सीनियर साहब। साईं तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था। महिरबानी जाफ़र। ऐं असां चाहियूं था त अवां जा जेके ॿुधंदड़ आहिनि पूरी दुनिया जे अंदरि हू सदाई असांखे इहो चवंदा रहंदा आहिनि त हिन क़िस्म जा जेके इशू आहिनि ख़ासि तौर ते इलेक्शन ऐं सियासत जे हवाले सां त साईं दिलशाद भुट्टे जा ख़्याल वीचार असां ताईं ज़रूर पहुचाईंदा रहो। असां अॼु तव्हांखे वरी तकलीफ़ ॾिनी आहे ऐं असां चाहियूं था त हिन वक़्तु जेको सीनरियो नज़र अचे पियो इहो काफ़ी हद ताईं कशीद ऐं मुंझियल फिक्र वारी सूरत हाल में नज़र अचे पियो ऐं जेके एक्सपेक्टेशन्स हुयूं उन्हनि में बि इलाही इम्प्रूवमेंट असांखे ॿी नज़र अचे पई। इन बाबति तव्हां कुझु ॻाल्हायो त जीअं पूरी दुनिया में वेठल ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ॿुधंदड़ दोस्त अवांजो जेको तजुर्बो आहे, जेको जाइज़ो आहे उहो कंप्लीट तरीक़े सां ॿुधी सघनि। जी साईं। महिरबानी जाफ़र साईं। सूरत हाल वाकई असीं जेको एक्सपेक्ट कयूं पिया या जेके असां तज़किया कयूं पिया उन हवाले सां नतीजा बिल्कुलु उपटड़ आया आहिनि। घणा उपटड़ बि न आया आहिनि पर काफ़ी हैरान कुन आहिनि नतीजा ईअं कीअं आया, उन्हनि जो पस मंज़र छा हुयो, छाजे करे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असीं इन शइ में दिली बि नथा कयूं त को इलेक्शन जे ज़रिए क़ौमुनि जा मसइला हल थी सघनि था या आवाम जा मसइला। ही हिकिड़ो सिस्टम आहे जीअं एस्टेब्लिशमेंट पंहिंजे मक़सदनि लाइ इस्तेमालु थी करे सभु पार्टियूं कंहिं न कंहिं नमूने सां एस्टेब्लिशमेंट और गिरवी हुनजे मर्ज़ी ऐं राय सां इशारनि ते हलनि थियूं। कंहिंखे पसंदि थी करे, कंहिंखे नापसंदि थी करे, कंहिंखे धिके थी, कंहिंखे ओड़े थी आणे, कंहिंखे ग़लती लाइ, कंहिंखे जेका रंज में उतारे थी सघे। इहे सभु इस्टेब्लिशमेंट जा पंहिंजा हिकिड़ा तौर तरीक़ा आहिनि सियासत खे हलाइण जा। अवाम जो हिकिड़ो ढोंग था कनि था, जमहूरियत जो हिकिड़ो ढोंग था कनि था, नतीजा पंहिंजे मर्ज़ीअ जा सदाई वठंदा आया आहिनि। उनजे करे इन्हनि जे मिज़ाज ऐं सोच जी ख़बर बि न पवंदी आहे त केॾी महिल इहे जेका पंहिंजा ज़हन तब्दील कंदा, केॾी महिल कंहिं ते महिरबानी थींदा, केॾी महिल कंहिं तां जेका पंहिंजो कनि वठंदा। का स्टेबिलिटी हिननि जे हुनमें आहे ई कोन। हाणे ख़ुदि ज़रदारी साहिब जेको आमन मीर खे इंटरव्यू ॾिनो हो उनमें ज़रदारी साहिब वाज़िह लफ़्ज़नि में चयो
इलेक्शन खां पोइ मूंखे पॉलिटिकल स्टेबिलिटी मुल्क जे अंदरि नज़र नथी अचे। वॾे पैमाने ते आज़ाद उम्मीदवार खटंदा, का बि जेका आहे पार्टी इन पोज़ीशन में न हूंदी जो हुकूमत ठाहे सघे, मखलूत हुकूमत ठहंदी जंहिंमें का बि स्टेबिलिटी न हूंदी। वाज़िह लफ़्ज़नि में ज़रदारी साहिब जा पाण वेही करियो कयो ऐं हामिन जी हैरान कुन अंदाज़ में चयो जेकॾहिं तव्हां इन पोज़ीशन में वेही पॉलिटिकल अनस्टेबिलिटी जी ॻाल्हि था कयो, मुल्क जो मुस्तक़बिल छा थींदो? ही सूरत हाल हुई इलेक्शन खां अॻु में। ख़ुदि इन पोज़ीशन ते वेठल जेके इलेक्शन विढ़नि था, जेके सॼी सियासत जा तज़िया कनि था, मथनि सियासी ऐवाननि में वेही, उनजी पंहिंजी जेका सोच हुई या पंहिंजी जेका उनजी तज़िया हुया या जेको हू सम्झनि पिया त छा नतीजा ईंदा, उन मुताबिक़ इहो एक्सपेक्टेड हो त मुल्क जे अंदरि का बि वाज़िह असलियत कंहिं पार्टी खे कोन मिलंदी, मखलूत हुकूमतुनि सां बि सूबनि जे अंदरि बि ऐं मर्कज़ जे अंदरि बि। इहे एक्सपेक्टेड शयूं पर नतीजा बिल्कुलु उनजे बरक़्स आया आहिनि। हाणे ॾिसूं एस्टेब्लिशमेंट जा मुफ़ाद अवाम ग़रीब खे त छॾियो, अवाम खे त तव्हां कंहिं न कंहिं शिकिल में एस्टेब्लिशमेंट कंहिं न कंहिं शिकिल में, मूं अर्ज़ु कयो त पंजाब जे अंदरि त उन्हनि जे हर घर मां को हवालदार आहे, को सिपाही आहे, को मेजर आहे, को कर्नल आहे, को कैप्टन आहे, हर घर में उन्हनि जो माण्हू वेठो आहे। उहो त उते जेका आहे साइकी छाए थिए थो पंजाब जे माण्हू, उन्हनि खे त उहे पाण उनजे घरनि में पंहिंजे हर घर जा भाती उन्हनि जे पंहिंजे जेका आहे लाइन ते ऐं सोच ते हलनि था, उहे जेको सोचनि था उते वेठा ॾियनि था। पर सिंध जे अंदरि बि वॾेरे खे यरगमाल करे उनखे जेका आहे पंहिंजे कंट्रोल में रखी, उनखे जेका आहे पंहिंजे ताबियो हलाए पंहिंजे मज़े जा नतीजा अवाम वीचारो जेका आहे अञा फ्यूडल सोसाइटी जी शिकल ॾियण जी पोज़ीशन में न आहे, वीचारो वॾेरे सां मुक़ाबिल थियण जी पोज़ीशन में अञा न आहे। सिविल सोसाइटी या समाजी तंज़ीम एतिरो ताक़तवर न आहिनि जो अवाम खे प्रोटेक्शन ॾेई सघनि। ही एस्टेब्लिशमेंट या सिस्टम त वॾियूं ॻाल्हियूं, पर पुलिस को बि वीचारा प्रोटेक्शन न ॾेई सघंदा आहिनि अवाम खे। जेसिताईं तव्हां प्रोटेक्शन नथा ॾेई सघो हेॾनि वॾनि बलाउनि ऐं जिननि सां उन्हनि वीचारनि खे यरगमाल करे वॾेरे जे मार्फत ॿियनि मार्फत उनखां उहो ॻाल्हाए था वञनि। ॿिया बि सेक्टर्स उन्हनि में आहिनि, पैसो बि पार्टियूं हलाइनि थियूं, इनकम सपोर्ट प्रोग्राम बि हलाइनि थियूं, माण्हुनि खे लालचूं बि ॾियनि थियूं, पर मजमूई तौर सियासत जो जेको असांखे अवाम जी जेको क्रोध नज़र थो अचे हिन इलेक्शन में, अवाम जो जेको क्रोध ॾियारीअ जे अंदरि जेको तव्हां नतीजा ॾिठा, अहिड़ो ई क्रोध सिंध में नज़र आयो असांखे 2018 जे इलेक्शन में। पीपुल्स पार्टी लाइ माण्हुनि जा सुठा रवैया आहिनि, हा, छो जो 10 साल जेका कारकर्दगी रही पीपुल्स पार्टी 2008 खां वठी 2018 ताईं हुन में माण्हुनि खे पीपुल्स पार्टी कुझु बि डिलीवर न कयो। पीर मज़हर नौकरियूं ॾेई उहो पैसा वरितई या न वरितई, इल्ज़ाम थी विया आहिनि त पैसनि ते विकियूं वयूं नौकरियूं, मास्टरियूं बि पैसनि ते विकियूं वयूं। हाणे पीर मज़हर पैसा वरिता या न वरिता, मथे हुनजो हिसो पुॼाए या न पुॼाई असां तस्दीक सां नथा चऊं, पर माण्हुनि जा जेके लफ़्ज़ हुया त असां ख़रीद करे वरितियूं आहिनि। उहो पीर मज़हर नौकरियूं ॾेई वरी निसार खोड़ो मिनिस्टर थियो त उन उहे पीर मज़हर वारा ऑर्डर कैंसिल करे छॾिया, पघारां बंदि करे छॾियूं, उस्तादनि एहतजाज कया त उन्हनि जे मथनि में लठियूं लॻियूं, आबादगारनि जे मथनि में लठियूं लॻियूं, लेडी हेल्थ वर्कर जे मथे माण्हुनि जा मथा फाटा, माण्हुनि ते पुलिस तशद्दुद कयो। शहरनि में जेका को ॾींहुं न हो जो गटर न फाटनि, सदाईं शहरनि जा रोड ऐं गिटियूं गटर जे पाणी में ॿुॾंदियूं हुयूं, न शहरनि में को रोड हो, न शहरनि जे अंदरि का सफ़ाई हुई। सूरत हाल इहा आहे त माण्हुनि खे कुझु बि डिलीवर न थियो सवाइ गंदगी, गिलाज़त, गटर जा पाणी, टुटल रोड, भॻल। इन्हनि 10 सालनि में माण्हुनि खे कुझु बि डिलीवर न थियो, न नौकरियूं मिलियूं माण्हुनि खे, जिन खे मिलियूं उनखे पघारां बि न मिलियूं, एहतजाज करण ते लठियूं मिलियूं। घरनि ऐं ॻोठनि में रोडनि जी हालत इहा आई जो माण्हू जेका आहे गॾे गाॾे ते सफ़र करे, ॿाहिरां मंडीअ में त माल खणी वेंदा न माण्हू,
माण्हू जेकॾहिं का भाॼी पोखींदा त हुनखे विकिरो करण लाइ बसर पटाटे खे रोज़ मंडीअ में खणी वेंदा। त लिंक रोड जेके ॻोठनि खे नंढनि शहरनि सां मिलाइनि था, मंडियुनि सां मेन रोडनि खे छॾियो, तव्हां उनखे छॾियो, उन्हनि जी जेका पंजाब लिमिटेड ट्रैफिक थी हले उनजी त बरामद थींदी। उन्हनि जी त हालत इहा आहे, खॾा पइजी आहे, जॾहिं गाॾनि जा बि जेका आहे जेके हूंदा हुआ पीठा भरी पवंदा। इहा सूरत हाल हुई। इन सूरत हाल में स्वीट कयो पीपुल्स पार्टी, हैरान कुन तरीक़े सां स्वीट कयो पीपुल्स पार्टी, यानी 2013 में जेतिरियूं सीटूं खयूं हुयूं उन्हनि खां बि वधीक सीटूं खणी आया आहिनि। ऐं अहिड़ा अहिड़ा बुत ठाहे छॾियूं ॿिया जेतिरो ई जहिड़ा माण्हू हाराए विया जिन खे बेनज़ीर 88 में शिकस्त ॾिनी हुई। 88 वारो दौर जुनून जो दौर हो। भुट्टे साहिब जे शहादत खां पोइ पहिरियों दफ़ो इलेक्शन पिया थियनि ऐं बेनज़ीर जे लाइ माण्हू जेका सिंध जा माण्हू कुझु बि कान, ही त अनएक्सपेक्टेड रिज़ल्ट आहिनि। ही त ईअं थो लॻे त 1988 में उथी आई आहे पीपुल्स पार्टी, वञे थी स्वीप कंदी, वञे थी 67 अञा त वधीक अञा त नतीजा रहियल आहिनि, अञा वधीक खणण जी 80 ते पहुचनि, घणनि ते पहुचे 54 सीटूं खपनि हुकूमत ठाहिण लाइ। हिन खे त जेका आहे वरी 2/3 में ॼाणी पई मिले। ही वरी ओतिरी ताक़त सां मोटनि था असेंबली अंदरि, पंहिंजी मर्ज़ी जा बिल पास कंदा, असेंबली अंदरि जेको वणंदो सो कंदा, माण्हुनि खे डिलीवर कनि न कनि हाणे त का परवाह बि कोन्हे। 10 साल हुननि हुकूमत कई आहे, पोइ ओतिरी ताक़त सां मोटी आहिनि, अवाम जे वोट जी त अहमियत, अवाम जे राय जी त अहमियत ई न रही। ही सभु शयूं सम्झ में न ईंदड़ आहिनि। अवाम पंहिंजे वोट जो कीअं थो इस्तेमालु करे, अवाम पंहिंजी राय जी। हाणे ॾिसूं जेकॾहिं अवाम पंहिंजी राय जो इस्तेमालु नथो करे या वोट जो इस्तेमालु नथो करे, अवाम खे प्रेशर में आहे, अवाम खां ज़बरदस्ती वोट वरितो थो वञे या अवाम खे मजबूर पियो थो वञे वोट ॾियण लाइ या वोट कुझु बि थिए थो पियो। अचो त ॾिसूं भला इहे रिज़ल्ट ईअं छो आया, इन में भला एस्टेब्लिशमेंट जा कहिड़ा मुफ़ाद थी सघनि था, कहिड़ा नतीजा आहिनि। अवाम खे छॾियो, अवाम त माइनस थी वियो, हुनजी त हैसियत बि न रही। हाणे तव्हां माण्हुनि खे खणी जेका चौहाटे ते कुटियो फोड़ा, उहो बि माण्हुनि जी त हैसियत ई न रही। गोली लॻंदी थाणे ते रिपोर्टर ठहण वारो न MP न पुछियो मरी वियो त हैसियत ई कोन्हे। हाणे त तव्हां कंहिंखे बि जेका कुटियो चौहाटे ते त हैसियत न आहे अवाम जी, ख़बर आहे हिनखे वोट ॾियणो आहे असांखे, वरी ॿीहर इलेक्शन में ॾींदो, वठंदासीं शेयर करे। हुन त पंहिंजी हैसियत विञाए छॾी, हुन पंहिंजी अहमियत विञाए छॾी, हुनजी कचे जी बि हाणे हैसियत कोन्हे जो हुनजो प्रेशर क़बूल करे हाणे हुक्मरान थोरे या हुक्मरान पार्टी या सियासी पार्टी। पर ॾिसूं त एस्टेब्लिशमेंट जा कहिड़ा मुफ़ाद, आख़िर एस्टेब्लिशमेंट जेको आहे सो जेकॾहिं उन जी पंहिंजे मर्ज़ी जा नतीजा वरिता आहिनि त उन्हनि छो वरिता आहिनि अहिड़ा पीपुल्स पार्टीअ जी एॾी कामयाबी में। हाणे एस्टेब्लिशमेंट ॿिनि फोर्सिस सां नाराज़ या ॿिनि फोर्सिस जो ख़ात्मो पई चाहे एस्टेब्लिशमेंट। शुरूअ खां जेका एस्टेब्लिशमेंट जी पॉलिसी हिकिड़ो इहो MQM खे कराची अंदरि ख़तमु थियो, ऐं ॿियो जेको मियां साहब पंगो वरितो एस्टेब्लिशमेंट सां पंहिंजे दौरे इक़्तिदार में, उन खां पोइ जेको टेंशन पैदा थियो एस्टेब्लिशमेंट जे विच में ऐं मियां जे विच में, इदारनि जे विच में, ऐं मियां साहब खे जेको इहो हिकिड़ो ख़ुशफ़हमी हुई, मां शुरू खां चवंदो पियो अचां त मियां साहब खे ख़ुशफ़हमी हुई, अवाम मूंखे वोट कंदो ऐं 25 जुलाई ते जेका आहे सो एस्टेब्लिशमेंट खे लोड़े छॾींदा अवाम ऐं मूंखे जेका आहे 2/3 मेजॉरिटी ॾेई छॾींदो। अलाए छा छा पियो सोचे हुनजे ज़हन में, अलाए छा सोचे त लंडन खां मोटी आयो। एस्टेब्लिशमेंट जा टारगेट 2 हुया, हिकिड़ो MQM ऐं ॿियो नवाज़ी। इन्हनि ॿिन्ही खे जोते छिलियईं बाक़ाइदे। अञा बि नवाज़ी खे कुझु वधीक ई सीटूं मिलियूं आहिनि। बहरहाल जेके तर्जिया अचनि था साम्हूं उन्हनि में 76 सीटूं एक्सपेक्ट कनि था त वधि में वधि 76 मिलंदो, 76 खां बि घटि के 60 के करीब मिलंदो, पर इहे बि ॾिठो वञे त वधीक आहे।
इस्टेब्लिशमेंट जी कोशिश अञा इहा हूंदी त हुनखे घटाइजे पर पीटीआई जा रिज़ल्ट जेको आहे तमामु अनएक्सपेक्टेड आहिनि पीटीआई जा वधि में वधि 100 जे अंदरि 99 मैक्सिमम या 101 या 102 या 103 खां मथे एक्सपेक्टेड ई न हो छो इन खां मथे ॾियण जो मक़सदु आहे त मखलूक हुकूमत न ठहंदी पीटीआई आज़ाद उम्मीदवार एतिरा आहिनि जेकॾहिं पीटीआई न 121 122 खां मथे सीटूं नज़र थियूं अचनि जूं अञा कुझु वधीक मिलंदसि त आज़ाद उम्मीदवार जेकॾहिं मिलाए थी वञे आराम सां जेका आहे पंहिंजी अक्सर साबित करे वेंदी इमरान ख़ान जे खिताब मां इहो लॻो त उहो मुस्तक़बिल जो प्राइम मिनिस्टर ईअं ॻाल्हाईं एतिरी सीटूं हुनखे मिली वञूं हुनखे कंहिं बि पार्टीअ जो साथ जी ज़रूरत न आहे नई मखलूक हुकूमत जी ज़रूरत आहे पर आज़ाद उम्मीदवार सां गठजोड़ करे 10 15 16 हेॾे होॾे करे हुकूमत ठाहे सघे थो आराम त पीटीआई हिन महिल पोज़ीशन में बीठी आहे कि पीटीआई खे कंहिं बि पार्टीअ खे इलाज करण जी ज़रूरत न आहे उहा पंहिंजनि बुनियादुनि ते ऐं इन में शयूं चिटियूं सम्झ में नथियूं अचनि पियूं मूंखे घटि में घटि सम्झ में नथियूं अचनि छो मां जेको एक्सपेक्ट कयां पियो मखलूक हुकूमत जुड़ंदी ऐं पीटीआई खे हुन में खणी सरसी हूंदी सीटुनि में पर पीटीआई मोहताज हूंदी या पीपुल्स पार्टीअ जी या नवाज़ लीग जी हुन सां मेल जोल खां सवाइ हुकूमत न ठाहे सघंदी ऐं जेके तज़िया ॿुधूं पिया या हवाल हलनि पिया सियासत जे जेका एवाननि में इहे हलनि त जेकॾहिं पीटीआई गवर्नमेंट चाहे थी त पीटीआई जो प्राइम मिनिस्टर इमरान खान न हूंदो पर मोहम्मद मियां सोबरो हूंदो इहे ॻाल्हियूं ॻाल्हियूं एस्टेब्लिशमेंट की कोशिश या ख्वाहिश इहा हुई इमरान खान न अची एज अ प्राइम मिनिस्टर पर पीटीआई जो ॿियो माण्हू अचे मोहम्मद मियां सोबरे जो कुझु शरीफ़ माण्हू अचे हाणे मर्कज़ में पीटीआई जी मज़बूत हुकूमत ठहण थी वञे हिननि नतीजनि खां पोइ ठीकु आहे इस्टेब्लिशमेंट एनकेएम खां बि सीटूं ख़त्म कराए आहिनि भाईअ जेको आहे सो एनकेएम जे सां लातालकी हिन जे करे कई त फारूक सतारा वारा पंहिंजी वोट बैंक संभालनि उहा न संभाले सघिया फारूक सतारा जी वोट बैंक थी वई पीएसपी लाइ त चवंदा सीट बि न खणी अथई फारूक सतार कॾहिं 4 छह बोर्ड में नज़र अचनि कॾहिं 3 थी वञनि कॾहिं 5 कॾहिं 6 पर 5 वॾियूं वॾियूं मिलनि बि 6 पर 5 खां वधीक सीटूं एक्सपेक्ट नथा कयूं आहिनि खे माना एनकेएम 50% लूज करे चुकी आहे हिन महिल ताईं एनकेएम टारगेट थी वई उन खां पोइ तव्हांजी नवाज़ लीग धोपी वई नवाज़ लीग मर्कज़ में जेकॾहिं पीपुल्स पार्टीअ खे बि मिलाए तॾहिं मां भाई हुकूमत नथी ठाहे सघी पीटीआई जी ताउन खां सवाइ पंजाब में बि इहा सूरत आहे पीटीआई ऐं नवाज़ लीग 50-50 आहिनि 122 124 सीटूं बोर्ड ते हलनि थियूं उते बि आज़ाद उम्मीदवार फैसला कंट्रोल अदा कंदा जे पीटीआई ॾे वेंदा त पंजाब जी सूबाई हुकूमत बि पीटीआई ठाहे सघे थी जेकॾहिं हेॾे जा पंहिंजो तव्हांजे मुस्लिम लीग नून ॾे विया त मुस्लिम लीग नून पंजाब में हुकूमत ठाहे सघे उते बि 50-50 चांस हाणे इहो सवाल थो पैदा थिए त इमरान खान बहरहाल केर बि आहे बग़ैर हर कोई ईमानदार थी वेंदो आहे वॾा वॾा हुकूमत खां ॿाहिरि जेके माण्हुनि जो हुकूमत जो तजुर्बो न हूंदो आहे त ॿाहिरि वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि हज़रत उमर जा मिसाल ॾींदा आहिनि नीर जे किनारे ते कुतो में हिते माण्हुनि जो पेट थो भर कुते जो पेट त पोइ भरिजे कॾहिं माण्हुनि जो पेट थो भर हिते बुख आहे पधाली आहे बेरोज़गारी ख़तमु कर अची बेरोज़गारी ख़तमु कर माण्हुनि खे रोज़गार ॾे माण्हुनि खे पघार मथे में लछूं न आणा इहे ॻाल्हियूं करण जूं आहिनि अमल में ऐं हिन में ॾाढो फ़र्क़ु थींदो आहे मां प्राइम मिनिस्टर हाउस खे जेका आहे सो
तालीम इदारे में तब्दील कर छॾींदुमि, मां गवर्नर हाउस जेका आहे कमर्शियल होटल्स, इहे सभु चवण जूं ॻाल्हियूं आहिनि। इहे सभु चवण जूं ॻाल्हियूं आहिनि। गवर्नर खे क्वार्टर में रहाए पोइ हुनखे सिक्योरिटी फराहम करणु ऐं हुन सिक्योरिटी जा जेके अहलकार हूंदा उन्हनि खे रहाए क्वार्टर में फराहम, ही छा रियासत खे या हुकूमत खे ॿाराणी रांदि थो सम्झे। हिकिड़े कमरे में गवर्नर हूंदो, हिकिड़े कमरे में जेका आहे हिकिड़े कॉमन बाथरूम जो इस्तेमालु कंदा, ही छा चूटियूं थो सम्झे असांखे या बेवकूफ़ थो सम्झे त मां जेका नंढा घर ठाराए हुनमें गवर्नर पाण बि हुन में रहंदुमि। प्राइम मिनिस्टर जी सिक्योरिटी थींदी आहे, गवर्नर जी सिक्योरिटी थींदी आहे, चीफ मिनिस्टर जी सिक्योरिटी थींदी आहे, हुनजे लाइ अलॻि अनेक्सिस थींदियूं आहिनि, कॉमन बाथरूम। पर ही हिकिड़ियूं अजीब सोचूं आहिनि ॿार जो ही आहिनि। ख़ैर ही असांजो मौज़ूअ बहस आहे बि कोन। असांजो मौज़ूअ बहस इहो आहे त पहिरियों दफ़ो हिकिड़े तवील अरसे खां पोइ सिंधी ऐं बलोच जेका उहे त मज़लूम आहिनि, उनखे कॾहिं हुनजी मुंडी मरोड़ उछले छॾियो। वरी सिंध जो अवाम एहतजाज कंदो आहे, भुटे साहिब शहादत थिए या इदारनि जे अंदरि बग़ावत न थींदी। इदारनि जे अंदरि बग़ावत उन वक़्तु एक्सपेक्टेड हूंदी आहे या ख़ौफ़ हूंदो आहे जॾहिं की पंजाबीअ ते हथु पवे या जॾहिं गैर पंजाबियुनि मां कंहिं पठान ते हथु पवे, पोइ तसादम जो ख़तरो रहंदो आहे। बाक़ी सिंधी बलोच त मज़लूम आहिनि, करण जो को रोल बि कोन्हे, इदारनि जे अंदरि उनजी हैसियत बि कोन्हे, वॾी नुमाइंदगी बि कोन्हे, एस्टेब्लिशमेंट कोन्हे। हाणे हिकिड़ो गैर पंजाबी प्राइम मिनिस्टर पहिरियों दफ़ो अचे थो जेको खैबर पख्तूनख्वा सां तालुक थो रखे। मां अॻु में बि अर्ज़ु कयो हो, उहा शइ अॼु बि साम्हूं बीठी आहे, उहा शइ एस्टेब्लिशमेंट खे बि नज़र ईंदियूं, उहा शइ बिल्कुलु अॼु बि साम्हूं बीठी आहे। मां गुज़िरियल तर्ज़ी में 2 ॾींहं अॻु में जेको ॻाल्हायो हुन में बि ही एस्टेब्लिशमेंट गुलाम शाह खान सां ठही सघी, इमरान खान सां 5 साल ठही हलंदी, इहो सवाल पंहिंजी जाइ ते क्वेश्चन मार्क, डबल क्वेश्चन मार्क आहे, सिंगल बि न आहे। इमरान खान हुकूमत ठाहे वेंदो, इमरान खान खे ॻाल्हाइण में लॻो ममन या अमन या कंहिंखे बि कोन आहे जो पाण ई हुन जी तक़रीर मां वाक़िफ़ मां आई एम द प्राइम मिनिस्टर पाण सोचे पर एज अ प्राइम मिनिस्टर 5 साल जी एस्टेब्लिशमेंट गुलाम शाह खान सां त न हली सघी, हिन खां 5 साल हली सघे थी या न। पोइ जेके तसादम पैदा थींदा उनजा नतीजा छा ईंदा, अफेक्ट छा ईंदा, इहे सवाल पंहिंजी जाइ ते आहे। खैबर पख्तूनख्वा में हे कटिया विया आहिनि जी हुकूमत सां, ही हिकिड़ो मज़बूत, नवाज़ शरीफ़ एतिरो मज़बूत न ही मज़बूत आहे। नवाज़ शरीफ़ जी खैबर पख्तूनख्वा में हुकूमत न हुई, हिनजी खैबर पख्तूनख्वा में बि हुकूमत थी, हिनजी जेका आहे मर्कज़ में बि हुकूमत हूंदी। जेकॾहिं टिया घणो राज़ी अथसि 50-50% फीस खणी आयो आहे काउंसिल असेंबली में, ये टिया घणो राज़ी अथसि पंजाब में बि हुकूमत ठाहिण जी कोशिशि कंदी। इन सूरत हाल में जेकॾहिं पीपुल्स पार्टीअ खे सिंध में शिकस्त ॾियनि हा, इस्टेब्लिशमेंट जे निगाह खां जेकॾहिं सोचिजे हुन जा कहिड़ा मुफ़ाद आहिनि, जेकॾहिं पीपुल्स पार्टीअ खे सिंध में शिकस्त ॾियनि हा या त जेको जहिड़नि माण्हुनि खे जेकॾहिं खटाइनि त पीटीआई स्ट्रॉन्ग थिए हा, पोइ पीटीआई इहो बि चवे हा त मां सिंध में मखलूक हुकूमत ठाहियां। पीटीआई खे घणो स्ट्रॉन्ग थियणु या वन पार्टी रूल सिस्टम त पीपुल्स पार्टीअ खे हिनखे पंहिंजो पीपुल्स पार्टीअ खे बि धोई छॾियऊं, एमक्यूएम खे बि धोई छॾियऊं, पोइ वरी जेका मियां नवाज़ शरीफ़ खे बि धोई छॾियऊं। छड़ो पीटीआई हुजे, सिंध जे अंदरि बि जेकॾहिं हुकूमत न ठाहे त स्ट्रॉन्ग ऑपोजिशन में हुजे, पंजाब जे अंदरि हुकूमत न थी ठाहे त स्ट्रॉन्ग ऑपोजिशन आहे, 50-50 सीट खणी आहे, खैबर पख्तूनख्वा में हुजे, पंजाब में बि ताक़त, सिंध में बि ताक़तवर हुजे, पोइ त वन पार्टी, पोइ त ही तमामु घणो ताक़तवर थी वञे हा, तमामु घणो। हुनजे करे मुतबादिल पार्टी हिन जे पासे में रखी वई, मुतबादिल पार्टी हिन जे पासे में रखी वई। ऐं मुस्तक़बिल में ॾिसूं त पीपुल्स पार्टी खां एस्टेब्लिशमेंट कहिड़ो रोल थी अदा कराए। पीपुल्स पार्टी जे हिन वारे मां जेतिरो क़दुरु यादि थो अचे 2013 जे भेट में 2018 में पीपुल्स पार्टी खे मर्कज़ में बि कुझु वधीक सीटूं मिलियूं,
छा पीपुल्स पार्टी जी अॻिते हली मियां साहब सां मिलाए को नओं सियासी मंधान पैदा करण जी कोशिशि कंदा। पीटीआई खे टफ टाइम ॾेई सघनि था या ही 5 साल पीटीआई आराम सां एस्टेब्लिशमेंट सां बग़ैर कंहिं तसादुम, ही सभु सवाल प्रश्न ऐं मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी जो कटी अचणु हिकिड़ी मुतबादिल कुवत खे एस्टेब्लिशमेंट पाण वटि रखियो आहे, जेके के वक़्तु इस्तेमालु कंदी सूबे जे अंदरि बि ऐं मर्कज़ जे अंदरि। ॾिसो पीपुल्स पार्टी जी जेका मौजूदा क़यादत आहे उन मां एस्टेब्लिशमेंट खे हिन महिल को बि ख़ौफ़ कोन्हे। माज़ी जी जेका क़यादत हुई पीपुल्स पार्टी जी उन मां ख़ौफ़ हुयो छो जो मर्कज़ सां सदाईं तसादुम में रहंदी, नवाज़ शरीफ़ में बेनज़ीर हिक ॿिए सां उनजे करे क़ौमी तज़ाद कशी मिलंदी। मर्कज़ ऐं सूबनि जे विच में कशीदगी जेका आहे मर्कज़ खे कमज़ोर कंदी, मर्कज़ जी अनस्टेबिलिटी अची वेंदी। बेनज़ीर सां तसादुम जो एस्टेब्लिशमेंट जे तसादुम जो हिकिड़ो सबब बि इहो हो। मियां साहब लाइ पीटीआई जी हुकूमत हुजे, नवाज़ लीग जी हुकूमत हुजे या जेको आहे तव्हां मौलाना फज़लुर रहमान खे खणी ज़रा सां कंहिंसां बि न वठंदो आहे, उहो मुफ़ाहिमत जी पॉलिसीअ ते हलण वारो माण्हू आहे। उन लाइ तव्हां जेका आहे चौधरी निसार खे विहारियो हुनखे क़बूल आहे, इमरान ख़ान खे विहारियो हुनखे क़बूल आहे, उहो भाईचारे वारी फज़ा में हलण वारो माण्हू आहे। हू त जेकॾहिं अपोजिशन जो रोल बि ॾींदोसि असेंबली जे अंदरि हिन महिल त न मिलंदी, पर जेकॾहिं ॾियो तॾहिं बि हू जेका भाईचारे नवाज़ शरीफ़ वारा 5 साल भाईचारे वारी अपोजिशन में रहे, उहो मुफ़ाहिमत वारो माण्हू आहे। ऐं उनजे करे एस्टेब्लिशमेंट जे सरदारी साहब मां इहो ख़ौफ़ कोन्हे त पीपुल्स पार्टी मर्कज़ सां तसादुम में ईंदी या मर्कज़ खे कमज़ोर कंदी या कशीदगी पैदा थी। हू इंतहाई वफ़ादार तरीन ऐं इंतहाई हिकिड़ो मुफ़ाहिमत वारी सियासत करण वारो माण्हू आहे। इन करे मूंखे इहो लॻे थो पीपुल्स पार्टी जे खटण मां एस्टेब्लिशमेंट जा इहे मुखालफ़ थी सघनि था। हिकु वक़्तु सभिनी सियासी कोर्टुनि खे धोइण जे बजाए बहितर आहे त घटि में घटि जेका ख़तरनाक आहे, जेके वधीक ख़तरनाक उनखे धोई छॾियो, एनपी खे धोई छॾियो, मियां नवाज़ शरीफ़ वग़ैरह धोई छॾियो, पर जेका घटि ख़तरनाक आहे ज़रदारी साहब जी शिकिल में जेको फोर्स आहे उनखे मुतबादिल कुवत तौरु रखो जंहिंखे अॻिते हली मुस्तक़बिल में ज़रूरत पवे नए सेटअप जे लाइ इस्तेमालु करे सघिजे या इमरान ख़ान प्रेशर हुजे हिकिड़ो इमरान ख़ान मन न करे सघे एस्टेब्लिशमेंट। मुंहिंजो तजियो इहो आहे मुस्तक़बिल में शयूं पाण खे वाज़िह कंदियूं त कहिड़े रुख करे वञनि। तव्हांजी वॾी महिरबानी। जाफ़र साहब महिरबानी करण सामिन ही ॻाल्हि ॿुधियो साईं दिलशाद भुट्टो सीनियर साहब जूं इंतिहाई ॻाल्हियूं आहिनि। असांखे यकीन आहे त अव्हां जेके टीवियुनि ते तजिया ॿुधो था उन्हनि खां 100 भेरा वधीक साईं धरतीअ सां जुड़ियल ॻाल्हियूं कयूं आहिनि। यकीन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जाफ़र मोहम्मद हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वाइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमां तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी काल। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।
एक नए सुबह जी शुरुआत जो पड़ाडो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।